मीनू ओ मीनू पुट तोखे घणा दफ़ा चयो आहे तो ऑफिस जो कम घर न खणी कर आर्तवार ॾींहुं त आराम कर न पुट। मम्मी मुंहिंजी कंपनी में आराम हराम है। बाय लगे तुंहिंजी अहिड़ी कंपनीअ खे। मम्मी थोड़ो ही कम बाकी है, अगर कम न कंदस त पगार कीअं ॾींदा? पुट तोखे शाबाश आहे, तू न्याणी थी करे असांजो घर हलाइण में केॾी थी मदद करी। तो मूंखे कॾहिं बि पुट जी कमी महसूस थियण कोन ॾिनी। मम्मी धीअरूं बि त पुटनि समान हूंदियूं आहिनि न। अॼु छोकिरनि ऐं छोकिरियुनि में फ़र्क़ु ई कहिड़ो आहे? सच थी चई पुट, सच थी चई। हाय मीनू, कीअं आई? हाय शीलू, अरे वे अच अच। हरिओम आंटी। हरिओम बेटा, कीअं आई बच्चा? ठीक है। ठीक आई? हाँ पुट, तव्हां हाणे ॿई ॼणी वेही पाण में ॻाल्हियूं कयो, मां तव्हांजे लाइ चांहि नाश्तो खणी थी अचां। ठीकु आहे? हा। मीनू अॼु आर्तवार ॾींहुं बि कमु पई करी? अरे बस यही ऑफिस जो थोड़ो ही कम हो, बस 1 मिनट। हाँ हाणे ॿुधाए कीअं आई? मीनू तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणी आहे। हाँ हाँ ॿुधाए न, छा थियो? तू एॾी परेशान छो आई? ॿुधाए मूंखे, छा थियो? मुंहिंजो रिश्तो पक्को थी वियो। अरे वाह, ये तो ॾाढी खुशीअ जी ॻाल्हि है। छोकिरो किथां जो है, छा कंदो है ऐं ॾिसण में कहिड़ो है? छोकिरो त सुठो आहे पर छा? ॻाल्हाइण में थोड़ो हिपकंदो आहे, लफ़्ज़ बि साफ़ न अथसि। हाँ छा चई? ॻाल्हाइण में हिपकंदो है? अरे चरी पोइ तो अहिड़े छोकिरे लाइ हा छो कई? तूं हेॾी पढ़ियल लिखियल, पंहिंजे पेरनि ते बीठल, नौकरी कंदी एॾी सुठी, पोइ तूं छो शीलू तूं चुप छो? अञा वेल न वई है, तूं हिन रिश्ते लाइ न करे छॾ। अरे तो लाइ सुठा रिश्ता घणेई अची वेंदा, तूं हा छो कई? पर सुठे रिश्तनि लाइ ॾेती लेती। समझस त हिन ॾेती लेतीअ जे चक्कर में तो वॾी वईअ वारे छोकिरे खे हा करे छॾी। मूं वटि ॿियो कोई रस्तो बि कोन्हे। वो रस्तो कोन हो? अॼु हिकु दफ़ो वरी ॾेती लेतीअ पंहिंजी बाहि में हिकु मासूम न्याणीअ खे ख़तमु करे छॾियो। हिनजो को न को रस्तो त कढणो ई पवंदो। शीलू तूं चवी त मां हंधि हुन सां लॻायां? न हाणे ॻाल्हाइण लाइ कुझु बचियो ई कोन्हे। बसि दुखी बसि त पंहिंजे मन जो हाल ओरण अची वियमि। हाणे मन हल्को थी वियो, बसि हलां थी। ॾिस काई बि ज़रूरत हुजे, काई बि मदद खपंदी हुजे त मां तयारु आहियां। मूंखे फ़ोन कजांइ तूं। चांहि त पीअंदी वञ यार। न ॿिए केॾी, बसि हलां थी। चलो ख्याल रखजांइ पंहिंजो, ठीकु आहे? का बि ॻाल्हि हुजे त ज़रूरु ॿुधाइजांइ। बाय। अॼु सम्झ में आयो त न्याणियुनि खे कुख में ई छो मारियो वेंदो आहे। छो त न्याणियूं माउ पीउ लाइ बोझ बणिजी वेंदियूं आहिनि। अॼु सम्झ में आयो त पुट थियण जो जशन छो मनायो वेंदो आहे ऐं न्याणियुनि ॼमण जो मातम छो मनायो वेंदो आहे। मीनू शीलू हली वई छा? ऐं पोइ चांहि? मम्मी शीलू ॾाढो परेशान हुई पंहिंजी शादीअ खे खणी। छा थियो पुट? मम्मी जे मुंहिंजे लाइ को रिश्तो अचे ऐं पाण विचोले दर्जे वारा माण्हू पैसो न ॾेई सघूं त तव्हां छा कंदा? पुट पैसो किथां वक़्तु करे, न्याणे जी शादी त कराइणी आहे। ऐं जे त बि ॾेती लेती न ॾेई सघिया त छा कंदा मम्मी? मम्मी तव्हां चुप छो आहियो? ॿुधायो न, छा मूंखे लूले लंगड़े या कंहिं ऐब वारे सां शादी कराए छॾींदा? न पुट न, कहिड़ी थी तूं ॻाल्हियूं करी? न पुट इहे कॾहिं बि कोन थींदो, तूं का बि चिंता न कर। पुट को सुठो छोकिरो ॾिसी असां तुंहिंजी पसंदि सां शादी कराईंदासीं। मीनू तूं हाणे का चिंता न कर, उथ हाणे उथ, वञ अंदरि पंहिंजो कमु वञी कर ऐं मूंखे थूम ॾे त मां सोया ऐं भाॼी चाढ़ियां वञी, जो बड़े भाॼियूं वठी ईंदो। ध्यानु रखी। हाँ वठो मम्मी।
ए हाँ मीनू पुट ये चाय बि खणी वञ अंदर हाणे। हाँ अरे तव्हां अची विया भाॼियूं वठी आया? हाँ वठी आयुसि। सभु वठी आया? हाँ जेके तो चयो उहे सभु वठी आयुसि। सुठो कयव। ख़बर अथई अॼु ॾींहुं ॾाढो सुठो आहे। पंहिंजी मीनूअ जे लाइ टे रिश्ता आया आहिनि। त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। चङो चङो तव्हां हाणे वियो थोरी देरि, मां तकड़ करे भाॼी चाढ़े हींअर अचां थी ऐं पोइ बि ॻाल्हाईंदासीं आराम सां। हाँ हाँ ठीकु आहे? तूं भाॼी चाढ़े अच। हा मां अचां। पप्पा मां सभु ॿुधी वरितो, मूंखे घर मां कढण था चाहियो? न पुट अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, पर छा आहे त अॼुकल्ह माउ पीउ जी जवाबदारी आहे त पंहिंजे ॿारनि जे शादी वादीअ जो ख़्यालु रखनि। ऐं तूं त उमिरि लाइक़ु थी वई आहीं, हाणे तुंहिंजे लाइ घर त ॻोल्हणो ई पवंदो न। पर पप्पा अॼुकल्ह त छोकिरो छोकिरियूं साॻे उहिदे ते आहिनि, पोइ चिंता छा जी? पुट सची ॻाल्हि कई अथई। पुट तुंहिंजी शादी कराइण, तुंहिंजे लाइ सुठो घोट ॻोल्हण, इहो त असांजो फर्ज़ आहे। ऐं कन्यादान त सभिनी खां वॾो दान थींदो आहे पुट। चङो पप्पा जीअं तव्हां ठीकु सम्झो, मूंखे जाम कमु आहे, मां हलां थी अंदरि। अरे सभागी हलिया त हुननि खे फोन कयूं ऐं हुननि सां मिटी माइटी हलाइण लाइ, ॻाल्हि हलाइण लाइ वक़्तु वठी वठो। हा हा अचां पई अचां। थी वियो मुंहिंजो कमु बि सभु थी वियो। हा नेक कम में देर छा जी? लगायो लगायो फोन लगायो। लगायसि हींअर ई थो लगायसि। हा साईं हरिओम, मां जामनदास पियो ॻाल्हायां। हा उहो माइटनि वारो उदासी आहे न, उन तव्हांजे पुट ऐं असांजे ॿार लाइ रिश्ते जी ॻाल्हि कई हूंदी तव्हां सां। हा हा साईं गॾिजी मिलण लाइ जेॾी महिल तव्हां वक़्तु चओ। अॼु ई? हा ॾाढो सुठो ॾाढो सुठो। हा केॾी महिल ईंदा? अच्छा अच्छा शाम जो? ॾाढो सुठो ॾाढो सुठो। ज़रूरु ज़रूरु। सभागी ॿुध सेठ घनश्याम दास अॼु ई पुट सां गॾु अचनि था पंहिंजी मीनू खे ॾिसण। हाँ मां त ॾाढी ख़ुशि थियसि, मां त ॾाढी गदगद थियसि। वाह वाह सुठो। मां हाणे वञी तयारियूं थी कयां ऐं मीनू खे था ॿुधायां। ऐं जेकॾहिं इहो कमु थी वियो त मां गुरूअ जो कलाम साहिब ज़रूरु कंदसि, ज़रूरु कंदसि। अरे मीनू मां चिंता ई न कर, इहो रिश्तो पक्को सम्झ। छोकिरो IAS ऑफिसर आहे, पघार बि ॾाढी सुठी अथसि, पंहिंजी मीनू खे ॾाढो ख़ुशि रखंदो। हा मुंहिंजी हिकिड़ी त आशा आहे न, असांजी न्याणी मीनू पंहिंजे घर वञी सुखी थिए। जेकॾहिं हलो हलो तव्हां ऐं मीनू हाणे उथी तयारु थियो त मां घर बि साफ़ करे वठां, मिजमान था अचनि। हरिओम हरिओम। हरिओम हरिओम। अचो अचो हिते सवला थी वियो। ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे। असांखे बि ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे। सेठ साहब न आया छा? सेठ साहब ऑफिस जे कम सां ॿाहिरि आहिनि। अच्छा अच्छा तव्हांखे अचण में काई तकलीफ़ त कान थी न? ड्राइवर घर ते छॾे वियो, कुछ तकलीफ़ ही न थी। चओ पुट कर ख़बर तुंहिंजो नालो छा आहे? घणो पढ़ियल आहीं पुट? मुंहिंजो पुट IAS अफसर आहे। हिन मुक़ाम ते पहुचण लाइ लखे रुपया ख़र्च कया आहिनि, लखे रुपया। ॾिसो असांखे वधीक ॻाल्हाइण जी त आदत कान्हे, रुगो कम जी ॻाल्हि कंदा आहियो। इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजो पुट IAS ऑफिसर आहे, हींअर दिल्लीअ में पोस्टिंग थी अथसि। तमामु सुठी ॻाल्हि आहे इहा त। हीअ डिग्री हासिल करण लाइ तमामु झोगा पचाया आहिनि, लखे रुपया ख़र्च करे हिन मुक़ाम ते पहुता आहियूं। पर इहो तव्हां मूंखे छो था ॿुधायो पिया? तव्हां जेके घुर्जूं हुजनि त खोली करे ॿुधायो। न न अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। मां छा घुरंदसि, पंहिंजी न्याणीअ खे को घटि ॾींदा छा?
मूंखे त का घुर्ज ई कान्हे का। असां पंहिंजी हस्तीअ मूजिब जेको ॾेई सघंदासीं सो ज़रूरु ॾींदासीं, काई घटिताई न रखंदासीं। हा, ऐं मुंहिंजी धीअ बि MBA पढ़ियल अथव, MBA नौकरी कंदी अथव, नौकरी ॾाढी गुणवान छोकिरी अथव, घर जे रोटी पाणी कमकार में तमामु होशियार अथव। अदी तव्हांखे भविष्य में का तकलीफ़ कान थींदी। भाई मुंहिंजे पुट लाइ 10 रिश्ता अची चुका आहिनि, सभिनी खे मना करे छॾी आहे। हाणे अञा सेठ अर्जनदास जो फोन आयो हो, मूं सुञाप ॾींदा 10 लख बि कान था ॾियनि पंहिंजी धीअ खे। अरे जे पैसा न ॾियणा अथव त धीअ जो पैदा ई छो था कयो? पर मूंखे यकीन आहे तव्हां अहिड़ा कोन आहियो, कीअं सेठ साहब? तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ। 10 लख न्याणे खे ॾियण का वॾी ॻाल्हि कान्हे का। मां पाणी खणी थी अचां। पाणी खणी अच। हा, पाणी खणी थी अचां। छा थियो? तव्हांजी तबियत त ठीकु आहे? जे सोचण लाइ वक़्तु खपेव त सुभाणे खणी अचो। न अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे का। कुझु सोचणो छा आहे? सोचणो छा आहे? मां बंदोबस्तु करे वठंदुसि। तव्हां आराम सां वेहो। हा भाऊ, हा। जे असां हलिया वियासीं त इहो वॾो रिश्तो थींदे थींदे तव्हांजो रहिजी वेंदो, ॾाढी दुख जी ॻाल्हि थींदी। हीअ आहे असांजी धीउ मीनू। असांखे छोकिरी पसंदि आहे। कीअं पुट? जीअं तव्हां चओ भूमि। मुंहिंजी मर्ज़ी आहे अदी, छोकिरो छोकिरी हिक ॿिए खे पाण में ॻाल्हाए वठनि जेकॾहिं। न अकेले में छा ॻाल्हाइणो? मुंहिंजो फ़ैसिलो यानी मुंहिंजे पुट जो फ़ैसिलो। कीअं पुट? हा चङो, हाणे असां हलूं था, काई तकड़ कान्हे। तव्हां सोचे सम्झी असांखे जवाबु ॾिजो। ज़रूरु ज़रूरु। असां पंहिंजो पाण में सलाह मशवरो करे सुभाणे तव्हांखे जवाबु ॾींदासीं। ठीकु आहे, हरिओम। मीनू पुट, तोखे छोकिरो कीअं लॻो? हेॾा ॾिसो, मीनू शर्मा जी अंदरि हली वई। हा, छोकिरो त ॾाढो सुठो आहे, पर छोकिरो त सुठो आहे, पर 10 लख तो घुरे। 10 लख किथों आणींदासीं असां 10 लख? मां सभु सोचे वरितो आहे। ही घरु गिरवी रखी ऐं बैंक मां लोन खणंदुसि। छा असां पंहिंजी न्याणे लाइ एतिरो बि न करे सघंदासीं? पर इहो रिश्तो आखिरी रिश्तो थोड़ी आहे। असांजी सोन जहिड़ी मीनूअ लाइ पढ़ियल लिखियल छोकिरीअ लाइ घणई छोकिरा गॾु मिली वेंदा। अरे सभु का न का घुर त कनि था न। को खुलो थो घुरे त को अंदरि खाते ॿिए नमूने सां घुरे थो पियो, गोल गोल करे। हीअ रीत त आज जुगात खां हलंदी पई अचे। हाणे ज़िंदगीअ में अहिड़ो मोह आयो आहे, काश मूंखे बि लॻण लॻो आहे त जेकॾहिं मूंखे गुरू धीअ न ॾेई करे हिकिड़ो पुटु ॾिए, पर छा कयां, इन खां औलाद ई न ॾिए। तूं ही कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करीं? ख़सीस 10 लखनि जे लाइ तूं मीनूअ मां मिलियल ख़ुशियूं भुलिजी वई आहीं। छा कयां? मां पंहिंजी धीअ खे न शादी कराए थी सघां, न कुआरो घर में विहारे थी सघां। आख़िर कयां त छा कयां? विचोले दर्जे वारे माण्हुनि खे इहो ई सॼो दर्द त सहणो थो पवे। हे भॻवान, कॾहिं ही रीत रिवाज ख़लास थींदा? कॾहिं ही ज़मानो बदिलजंदो? पापा, मम्मी, मूंखे इहो रिश्तो बिल्कुलु मंज़ूर न आहे। मीनू, ही कहिड़ी ॻाल्हियूं पई करीं? असां वॾनि जी ॻाल्हियुनि खे तूं विच में न पओ। पापा, मां सभु ॿुधी वरितो आहे, मां सभु ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं आहिनि। ऐं पापा, तव्हां कॾहिं खां एॾा कमज़ोर थी विया आहियो? मम्मी, धीअरुनि खे तव्हां बोझ सम्झण लॻा आहियो। जे सभु माइट धीअरुनि लाइ कमज़ोर थी वेंदा ऐं ज़ुल्म सहन कंदा त ज़मानो कॾहिं बदिलजणो न आहे। मम्मी, माइटनि लाइ धीअरुनि जी ख़ुशीअ जे अॻियां ही सभु नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। पापा,
धीअरुनि खे पाड़े गाड़े अॻियां वधाइण, शादीअ लाइक़ बणाइण तव्हांजो फर्ज़ आहे। पर हुननि जी शादीअ लाइ घर गिरवी रखण, लोन खणण ऐं पंहिंजो पाण खे विकिणे छॾण कहिड़ी समझदारी आहे? मीनू पुट छा कयूं भला? अॼु जेको बचे तो हर को तो पैसे जी ॻाल्हि करे, लेती ॾेती जी ॻाल्हि तो करे। छा कयूं भला मीनू पुट? मम्मी, ये दहेज प्रथा बंद थियण घुर्जे। पप्पा, जे हर को मां पीउ दहेज ॾियण जे खिलाफ थी वञे, वो केतिरो बि अमीर छो न हुजे, न दहेज वठे ऐं न ॾे, त ये प्रथा बंद ज़रूर थी सघे। पुट तो सची ॻाल्हि कई थी। जेकॾहिं ईअं थी वञे त न्याणी न्या भाग ई खुली वञे। जेकॾहिं मम्मी ईअं ई थींदो जे सभिनी छोकिरियुनि ताईं इहा ॻाल्हि पहुची वञे ऐं सभु छोकिरियूं दहेज प्रथा जे खिलाफ थी वञनि त छोकिरा केॾांहुं वेंदा? जख मारे उन्हनि खे बिना दहेज शादी करणी ई पवंदी। पुट तूं सची चई। असां माइट ई ॾेती लितीअ खे वधायूं था पिया। जेतिरो मुंहुं खोलनि था ओतिरो ॾियण जी कोशिशि था कयूं, पर हाणे न जेको दहेज घुरंदो उन जे घर में असां कॾहिं बि छोकिरी न ॾींदासीं। असांखे पंहिंजी धीउ खे विकिणणो न आहे, पर उनखे मान ऐं इज़त सां परणाइणो आहे। इहा कयव न बहादुरीअ वारी ॻाल्हि पप्पा। मम्मी पप्पा अचो त प्रण कयूं त ॾेती लेती वठण वारनि जे साम्हूं कॾहिं बि कमज़ोर न थींदासीं ऐं ॾेती लेती ख़तम करण जो अभियान शुरू कंदासीं त दहेज प्रथा बंद कयो। दहेज प्रथा बंद कयो। दहेज